अस्सलाम वालेकुम यार में दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो सिंगर फ़हीम अब्बास ऐं जीअं असां सां गॾु आहे असांजो प्यारो दोस्त आफ़ताब अहमद महर साहब ऐं ख़ूबसूरती कलाम जेको लिखियो आहे उबैदुल्लाह महर साहब। ऐं मां सॉन्ग डेडिकेट कयां थो अब्दुल रऊफ़ महर साहब खे ऐं अब्दुल्लाह खे। ऐं इंशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। हो मरी कोन वेंदुसि, हो मरी कोन वेंदुसि, छॾे वञ भली हलाईंदो असांखे बि मौला अली, हलाईंदो असांखे बि मौला अली। हो मरी कोन वेंदुसि, मरी कोन वेंदुसि, छॾे वञ भली हलाईंदो असांखे बि मौला अली, हलाईंदो असांखे बि मौला अली।